भाऊ कहिड़ो हाल आहे? भेणा तो मां तो फासी जिथे किथे माना टंगड़ आयो बीठो आई खेर लगो पिया खेर खेर ये कंहिंजी आहे? लोहो जी लोहो जी लोहो जी। लोहो जी अच्छा छा खोलींदो हिन में? मेडिकल स्टोर मेडिकल स्टोर हिन में कॾहिं खुलंदो आहे? त जट हिन में पान ई ॿारनि जूं शयूं खपाईंदसि पान ई के बिना जॾहिं तोखे ख़बर बि आहे तव्हां कोन हलाए सघंदो? छो कोन हलाए सघंदासीं? मूंखे कोन थो लॻे पान तव्हां हलाए सघो। इहो पुछण आयो आहीं हलाए वेंदासीं इन लाइ तव्हां वठी आयो आहियां। पान जेको आऊं ॿुधाईंदुसि तव्हां ठाहे कोन सघंदव। अलाए कहिड़ो खाईंदा आहियो ॿुधाए छॾियो सही कर चबल गनाती सिंगापुरी डबल बनवारती पति तुम्हाकू थे तो नंबर पे मिसाल राजा जानी जल तरंग थोड़ा पूरी गुलकन मटी चालिया गोल चालिया पे बेड़ी गोल्डन ठग ये ठाहे वेंदो? हल लठ एॾो वॾो पान हिन केबिन ते बाबा ॿारनि जूं शयूं इहे पान पाण खां ज़ोर मूं चयो तव्हां कोन ठाहे सघंदो। इहे पान मूं वटि आहिनि ई कोन अञा सामान आंदो ई कोन्हे हेॾा वॾा पान माना अची मूंखे ॿुधायो पिया। जॾहिं अहिड़ो पान कोन था ठाहे सघो त पोइ तव्हां केबिन हरू भरू किथां वठंदा आहियो? वञी उन खां वञी वठो। न न मुंहिंजी जान छॾियो वञी रोड मां पियो हलो। इहो तव्हां ख़ाली बसि इहो ज़ोंग लिखाए छॾियो आहे मथे। हा त ज़ोंग वारनि पंहिंजूं मूंखे सिमूं ॾींदासीं ज़ोंग फ्री उहे बि वठणु अचिजो। हाणे पान जी केबिन ते ज़ोंग फ्री हा लिखियो पियो आहे। इहो कोन हलाए सघंदो तव्हां? बाबा हथ थो ॿधां पेर थो पावां हितां हलो जेॾी केॾी महिल मथो खाइण आया आहियो ॼट या पुट।